काजी अहमद में बदअमनी चोट चढ़ी वही। अपडेट क्यों पे आवा कि काजी अहमद खां जी HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर खलियार मुताबिक चोरियों फुरियों रोज जो मामूल बणजी वियो। शहरी परेशान। काजी अहमद विच शहर में क़ौमी शाहराह ते क़ाइम ॿिनि किराना स्टोरनि कबीर मल्लाह ऐं परवेज़ मल्लाह जे दुकाननि तां हिक ई रात में नामालूम चोर ताला टोड़े 90,000 रुपया रोक ऐं ॿियो सामान खणी आसानी सां फरार थी विया। उन मौके ते दुकानदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो चौकीदार हूंदे बि असांजे दुकाननि ते नामालूम चोर ताला टोड़े रोक रक़म ऐं सामान चोरी करे विया आहिनि। असां हाणे पाण खे गैर महफ़ूज़ सम्झूं था। जो केॾीमहिल तव्हांजी चोरी थी आहे? साईं असांजी चोरी तक़रीबन 4:45 5 बजे थी आहे। जेके असांजी पोइ ख़बर पई असां दुकान ते आयासीं ऐं दुकान ते असां पैसा ॿिया पिया पैसा असांजा गुम लॻा पिया जेके 75,000 हुआ। उन खां पोइ असांजा वरी जांच कई त ATM ॿई गुम लॻा पिया आहिनि, कुझु चेक बुक आहिनि उहे गुम लॻा पिया आहिनि ऐं तेल जूं बोतलूं खॼी वियूं आहिनि, गिह जूं बाल्टियूं 5 किले वारियूं खॼी वियूं आहिनि। असां सां ताईं ज़ुल्म थी वियो आहे। अच्छा, अपील कंदासीं एस साहब खे महिरबानी करे असांजी पंहिंजी चोरी वापसि कराइनि। सामान असांजो तक़रीबन 5-6 हज़ार रुपए जो आहे ऐं 75,000 असांजी साईं कैश आहे। जेके असां कल्ह खमीस ॾींहुं असांजे शहर में मेलो लॻंदो आहे साईं, त कल्ह असां सॼो ॾींहुं जेको धंधो कयो असां हिते रखियो उहो असांजो साईं चोरी थी वियो आहे। ऐं दुकान जा ताला टोड़िया आहिनि? दुकान जा ताला टोड़िया विया आहिनि, दुकान जा ताला गुम लॻा पिया आहिनि जेके ज़ाहिर ई कोन। अच्छा जी साईं। ॿिए पासे दुकानदारनि जे सदर हाजी खान मोहम्मद लाखो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा वाक़िया अॻु बि थिया आहिनि। असां SSP शहीद बेनज़ीराबाद SHO काज़ी अहमद खां मुतालबो था कयूं चोरनि खे गिरफ़्तार करे दुकानदारनि जी थियल चोरियूं वापसि करायूं वञनि। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।